नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मज़ाहिर अली अकबर खिलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं त मियां दाऊद एडवोकेट पारां सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई वई आहे। अवांखे ॿुधो त मियां दाऊद एडवोकेट पारां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करायो वियो। जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नाजायज़ असासा ठाहिया, फ्रंट मैन जे ज़रिए दौलत गॾु कई, मिसकंडक्ट कयो, दरख्वास्त गुज़ार इल्ज़ाम लगायो आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मुज़ाहिर अली अकबर खिलाफ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मज़ाहिर अली अकबर खिलाफ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कयो वियो। मियां दाऊद एडवोकेट पारां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करायो वियो आहे। जस्टिस मज़ाहिर अली अकबर नाजायज़ असासा ठाहिया, फ्रंट मैनन जे ज़रिए दौलत गॾु कई, मिसकंडक्ट कयो, दरख्वास्त गुज़ार इल्ज़ाम लगायो आहे। अवांखे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मुज़ाहिर अली अकबर खिलाफ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई वई आहे। सुप्रीम कोर्ट में सिंध और पंजाब पुलिस की बदलिन जो रिकॉर्ड पेश किया वियो आहे।